मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह लार जे सफ़र ते विया आहिनि। हिकिड़े फ़क़ीर अर्ज़ कयो आहे, क़ुर्बान वञा मुंहिंजी दावत वापरायो। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पुछनि था, फ़क़ीरो ॿियो ख़बर हे फ़क़ीर तव्हांजे पाड़े में रहंदो आहे, असांजो मुरीद आहे, पर ॿियो ख़बर हे 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो आहे, 2 वक़्त ज़िक्र कंदो आहे या न? फ़क़ीर जो क़िबला ॿियनि खां छो था पुछो, मूंखां पुछो। ॿुधा कि भला कॾहिं कॾहिं ज़िक्र कंदो आहियां, कॾहिं कॾहिं नमाज़ बि पढ़ंदो आहियां। पाण फरमाइनि था, मां सैयद आहियां, तूं समाट आं, मां तुंहिंजो माइट कोन आहियां, तूं मुंहिंजो माइट कोन आं। तुंहिंजी मुंहिंजी निस्बत पीरी मुरीदी जी आहे, तूं मुंहिंजो मुरीद आं, मां तुंहिंजो पीर आहियां। जेकॾहिं तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो आहे त पीरी मुरीदी जो आहे। मां माइट न आहियां, तूं माइट न आहीं, पर इन पीरी मुरीदीअ जे रिश्ते में मूं तोखे चयो हो त 5 वक़्त नमाज़ पढ़जां, 2 वक़्त ज़िक्र कजां। इन ज़िक्र ऐं नमाज़ जे सदके मां तुंहिंजो पीर आहियां, तूं मुंहिंजो मुरीद आ। तो या निस्बत वारी शइ छॾे ॾिनी, न को ज़िक्र थो करी, न को नमाज़ थो पढ़ी। हाणे ॿुधी छॾ, तुंहिंजी दावत मूंखे हराम आ, न मां तुंहिंजो पीर आहियां, न तूं मुंहिंजो मुरीद आ। जंहिं शइ तोखे मूंखे ॻंढियो, जंहिं शइ तोखे मूंखे पाण में वेझो कयो, जंहिं शइ तोखे मूंखे पाण में निस्बत ॾियारी, उहा आहे सिलसिले जी ॻाल्हि। जो तोखे नमाज़ ॾिसम तो नमाज़ फिटी कई, तोखे ज़िक्र ॾिसम तो ज़िक्र फिटो करे ॾिनो। हाणे जॾहिं ज़िक्र बि कोन थो करे, नमाज़ बि कोन थो पढ़े, त मां तुंहिंजो मुर्शिद कोन आहियां, तूं मुंहिंजो मुरीद कोन आहियां, पोइ तुंहिंजी छो दावत खावां? आऊं को बुखियो आहियां? मूंखे घर मानी कान थी मिले, कोन तुंहिंजी दावत खाईंदुसि। क़यामत जे ॾहाड़े मथां अल्लाह जी ज़ात मोहम्मद राशिद खां पुछे त बेनमाज़ी जी मानी छो खाधी आई? जेकॾहिं नमाज़ न पढ़े, ज़िक्र न करे, त हज़रत मोहम्मद राशिद हुन जी मानी न खाए, दावत क़बूल न करे, ऐं पाण फरमाइनि त निस्बत ई